नाज़रीन हेडलाइन्स वां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। घोटकी ज़िले में बरसात जूं तबाहकारियूं जारी आहिनि। सवें कच्चा घर ड्रही पिया, ॻोठनि तोड़े शहरनि में पाणी बीठल आहे। सवें एकड़नि ते बीठल फसल बि तबाह थी वियो आहे। घोटकी ज़िले में हंगामी सूरतहाल हुजण बावजूदि को बि चूंडियल नुमाइंदो ज़ाहिर न थियो। संदन तकनि जा वोटर बेयारो मददगार वेठल आहिनि। घोटकी, मीरपुर माथेलो, खानपुर महर, खानगढ़, डहरकी, ओबावड़ो जे नंढनि वॾनि शहरनि में पाणी बीठल आहे। घरनि तोड़े दुकाननि में भी पाणी दाख़िल थी वियो आहे। मीरपुर माथेले जे जरवार में घर में छित किरण सबबि औरत आसमा मंगणहार फौत थी वई। 2 औरतूं ऐं 2 ॿारड़ा भी ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मी औरतुनि मुस्मात नजमा ऐं अरबाब ख़ातून तोड़े ॿारड़नि खे अस्पताल पहुचायो वियो आहे। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। घोटकी ज़िले में बरसात जूं तबाहकारियूं, सवें कच्चा घर ड्रही पट पइजी विया। ॻोठनि तोड़े शहरनि में पाणी बीठल आहे। सवें एकड़नि ते बीठल फसल तबाह थी विया।